बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भली कार। नाज़रीन, वरी हिकु ॿियो इंतहाई दर्दनाक वाक़ियो, वरी इंतज़ामी नाअहलीअ सबबि मिसकीन सिंध वासी अजल जो शिकार थी विया। जुमेरात ते सेवण लॻ मुसाफ़िर वैन खाईअ में किरण सबबि 20 ॼणा अजल जो शिकार थी विया। इहे ख़ैरपुर मीर्स जा रहवासी हुआ। ख़ैरपुर ऐं पीर ॻोठ जे विच में संदनि ॻोठ आहे जिते जा उहे रहवासी हुआ ऐं इन्हनि फ़ौतियुनि में केतिरा ई मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा शामिल हुआ ऐं औरतूं शामिल हुयूं। पर इंतिज़ामिया जी नाअहली ऐं सरकारी बेहसी त ॾिसो जो 4 महीना गुज़री चुका आहिनि, इहो कट बंदि थियण जो नालो नथो वठे। मंछर ढंढ जो इहो कट जेको हादसे जो कारण बणियो। बहरहाल हीउ हादसो कीअं पेश आयो, इन हवाले सां असांखे भांसैदाबाद जो रिपोर्टर मुज़फ़र खोखर तफ़सील ॿुधाए रहियो आहे। जी इरफान साहब, बिल्कुलु सेवण सान्हे जो जेको केस आहे, 20 माण्हुनि जे जेके अजल शिकार थिया उन्हनि जो केस अॼु सेवण थाणे ते दाख़िल थियो आहे। उन जेका असां FIR में रोडस खाते जा लाॻापियल इदारा जेके आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो आहे। उन सां गॾोगॾु उन में ज़िले इंतिज़ामिया जो को बि ज़िक्र कोन कयो आहे त जेका ज़िले गवर्नमेंट आहे उन कहिड़ा क़दम खयां या उनखे उन में नॉमिनेट करे ऐं जेको आहे सो उन FIR में उनखे दुर बनायो वञे। ऐं उन सां मां तव्हांखे इहो ॿुधायां त जेको ड्राइवर आहे, वैन जो ड्राइवर, उन मीडिया सां बि इहा ॻाल्हि ॿोल कई आहे त को साइन बोर्ड वग़ैरह लॻल न हुयो, जंहिंजे करे का बि डाइवरेशन जी ख़बर न पइजी सघी ऐं वैन उन ई खाईअ में किरी पई जंहिंमें ही 20 खां वधीक जेके इंसानी जानियूं आहिनि से अजल जो शिकार थियूं आहिनि। सरकार जे तरफ़ां FIR दाख़िल थी वई आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त केतिरे क़दुरु जांच थिए थी। ज़िले इंतिज़ामिया समेत जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु केतिरी कार्रवाई थिए थी त अॻिते जे लाइ अहिड़ो को सानियो पेश न थी सघे। ऐं जेको आहे सो हीअ जेका मोटरवे पुलिस आहे, जेको उन जे लाइ बि माण्हू बार बार हितां जी अवाम इहे शिकायतूं करे पियो त मोटरवे पुलिस सिर्फ़ु भत्तो वसूल करे पई, पर हितां जे माण्हुनि खे, हितां जी ट्रैफ़िक जी जेका रूटीन आहे उनखे हलाइण जे लाइ को बि अमली कमु कोन पियो कयो वञे। जिथे खॾा पियल आहिनि, ॿोॾि जो जेको पाणी हुजे रोड खे तमामु घणो दरबदर कयो आहे। उन रोड खे जेको आहे सो माण्हुनि खे उन्हनि खे जेको आहे सो आगाह करण जे लाइ कंहिं बि क़िस्म जी का बि उते उन्हनि जी एक्टिविटी नज़र कोन पई अचे। जी इरफान साहब, बहरहाल ख़ैरपुर भरिसां इन्हनि फ़ौतियुनि जे ॻोठ में छा सूरत हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो ख़ैरपुर जो रिपोर्टर शकील जामरी। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ख़ैरपुर भरिसां दाऊद ॻोठ में, जिते जा जेके गुज़िरियल राति जेके सेवण वञी रहिया हुआ पांधीअड़ा, उन्हनि जी वैन जेका आहे उहा खाई में किरण सबबि या रोड ते लॻियल कट जेको हुयो उन सबबि जेको आहे वैगन कल्टी थी ऐं उहा जेका आहे पाणी में किरी पई, जंहिंजे नतीजे में औरतुनि, मासूम ॿारनि समेत 20 ॼणा जेके आहिनि उहे फ़ौत थिया आहिनि। हिन वक़्तु इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे ऐं हर अखि जेका आहे उहा आली आहे, अश्कबार आहे। हितां जे रहवासियुनि सां असां ॻाल्हि ॿोल कई। हुननि जो इहो चवणु हो त जेको हीउ अफ़सोसनाक वाक़ियो आहे उहो उतां जी दादू ज़िले जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि जी नाअहली सबबि पेश आयो आहे। छाकाणि ड्राइवर जो बि इहो चवणो हो त जेको कट लॻायल हुयो मेन रोड ते, उन कट जी काई बि जेको आहे उते रोड ते को निशान, को झंडी या पथर या बोर्ड वग़ैरह न लॻल हुयो ऐं राति जो टाइम हुयो, जंहिंजे करे ई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हितां जे इलाइक़े वासियुनि जो इहो मुतालबो आहे त हिन क़िस्म जा जेके अफ़सोसनाक वाक़िया आहिनि उनखे रोकण जे लाइ सख़्तु क़दम खयां वञनि ऐं रोड खाते या उतां जी जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उन्हनि ख़िलाफ़ बि सख़्तु कार्रवाई कई वञे। राति जो 9 जो टाइम मां पाण ड्राइवरिंग कयां, मूंखे पंहिंजी फैमिली आहे, मां पंहिंजो सुकून सां वञा पियो। कट हुयो, कट लाइ काई बि हुनजे लाइ उहो न हुयो। कट जे लाइ हिकिड़ो निशान ॾिनो या बोर्ड लॻंदो आहे या मोटरवे वारा रखंदा आहिनि, काई बि शइ न हुई। ऐं कट जे बिल्कुलु नज़दीक बजरीअ जो ढेर हुयो, न हुन जिते को पथर वग़ैरह लॻायो थो वञे त यार गाॾी स्पीड में अचे, उहो ॾिसे त उहो कट हणे, या उतां तूं कट थो ॾे त तूं झंडियूं हण। आम रोडनि ते ॾिसंदा हूंदो झंडियूं लॻल आहिनि, उते बिल्कुलु न आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजो हीउ जेको कल्ह वाक़ियो थियो आहे, हीउ ख़ैरपुर जी तारीख़ में हिकिड़े घर जा 22 फ़र्द
जेके शहीद थिया जेके हिकिड़ो रोड एक्सीडेंट में मां सम्झां थो त इहा हुकूमत जी सरासर हिकिड़ी नाअहली आहे। हीउ असांजो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। हीउ जेको वाक़ियो थियो आहे इहा उन डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी नाअहली आहे ऐं सिंध गवर्नमेंट जी नाअहली आहे जो हुननि हेॾे वॾे वक़्तु गुज़रण खां बाद में जेको हिननि कट ॾिनो हो बोर्ड जे लाइ बरसाति जे लाइ उहो कट पाण उनखे बंदि न कयो हुयनि ऐं असांजे लाइ नओं रूट हुयो। ड्राइवर जी या असांजी गाॾी जी फिटनेस बहितर हुई, उन में काई बि कमी कोताही न हुई त को असां महसूसु कयूं त को ड्राइवर जे करे या असांजी गाॾीअ जी कंहिं वीकनेस जे करे हीउ हादसो थियो आहे। हीउ रोड हादसो आहे ऐं हीउ उन कट जे करे थियो आहे। अलाह ख़ैरु करे, इहा नाअहली DC जी आहे। जेकॾहिं इहो कट सही कनि हा त शायदि हेॾो वॾो नुक़सानु न थिए हा। काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा बि उन्हनि न कयो आहे। असां इहो ई चवंदासीं त इहो कट बंदि कराए गवर्नमेंट, न कराईंदी त शायदि वरी अहिड़ो सानियो को ॿियो अची वेंदो। नदीन घोटकी ज़िले जे कच्छ वारे इलाइक़े में ऑपरेशन जूं तयारियूं जारी आहिनि। ख़बरूं साम्हूं अची रहियूं आहिनि त SSP हैदराबाद अमजद अहमद शेख बि हिन ऑपरेशन में हिसो वठंदो। असांखे ज़रियनि वटां जेका ॼाण मिली आहे त काल्ह शाम IG सिंध जी सरबराही में हिकु अहम इजलास थियो जंहिंमें ॿियनि पुलिस अमलदारनि सां गॾु SSP अमजद अहमद शेख खे बि ख़ुसूसी तौरु तलब कयो वियो। छा वाक़ई इहो मुमकिन आहे त हिकु रेंज में मुक़ररु पुलिस अमलदार के ॿी रेंज जे ज़िले में वञी का कार्रवाई करे वाक़ई SSP हैदराबाद घोटकी में ऑपरेशन में हिसो वठंदो? हू उन हवाले सां छा थो चवे, अचो त ॿुधूं था। SSP हैदराबाद अमजद अहमद शेख जी कश्मीर कंदकोट ज़िले में पोस्टिंग दौरान धाड़ियलनि ख़िलाफ़ असराइतीन कार्रवाइनि खे ॾिसंदे उत्तर सिंध में इहे अफ़वाह हलनि पिया त अमजद शेख घोटकी ऑपरेशन में हिसो वठणु वञी रहियो आहे। उन हवाले सां SSP हैदराबाद चवे थो त ॾिसो जी, मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त मां उन्हनि शहीदनि जो जेका खून आहे उन्हनि सां इंसाफ़ करण में मुंहिंजी जेका बि एफर्ट्स थियनि मां ज़रूरु कयां ऐं मां ज़रूरु चाहींदुसि त उन ऑपरेशनल एरिया में मां मौजूदु हुजां, छो त हाणे उन्हनि खून सां मालिकी करण जो टाइम आहे। हाणे उन्हनि शहीदनि जो जेको पोइवारी करण जो टाइम आहे ऐं हिन वक़्तु जेके बि पुलिस ऑफिसर आहिनि उहो ज़रूरु उहो जज़्बो रखंदा हूंदा त उहे वञी करे उन स्पॉट ते विढ़नि। SSP घोटकी तमामु हौसले वारो ब्रिलियंट ऑफिसर आहे ऐं तनवीर तुनियो साहब, मां ज़रूरु चाहींदुसि त उन सां वेही करे मां उन खे हथ मज़बूत कयां, उन सां जॉइन कयां। हिन वक़्तु ज़रूरत इन शइ जी आहे त उन्हनि शहीदनि जी मालिकी कजे। मुंहिंजा वारिस सिंध पुलिस खे तकी रहिया हूंदा त कॾहिं उन्हनि ज़ालिमनि सां इंसाफ़ थींदो जंहिं उन्हनि जे माण्हुनि खे, उन्हनि जे प्यारनि खे शहीद कयो। असांजे जवान हर ऑफिसर उन में रखे पिया त उन्हनि माण्हुनि सां जंहिं इन्हनि वॾो ज़ुल्म कयो आहे सिंध पुलिस जे ऑफिसर सां, उन सां कॾहिं इंसाफ़ थींदो, कॾहिं उन्हनि जा हौसला मज़बूत थींदा, कॾहिं उहे शयूं उहे ॾिसंदा त उन्हनि जी ज़ालिमनि जा लाश उन तरीक़े सां पिया हुजनि जिते असांजा नौजवान शहीद थिया। छा इहो मुमकिन आहे त हिकु रेंज में मुक़ररु पुलिस ऑफिसर कंहिं ॿिए रेंज जे ज़िले में वञी कार्रवाई या ऑपरेशन में हिसो वठे? उन सवाल जो जवाबु ॾींदे SSP हैदराबाद चवे थो त बिल्कुल पॉसिबल आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हमेशह जीअं कंहिं केस जी इन्वेस्टिगेशन लाइ कोई स्पेशल टास्क लाइ ॿिए यूनिट खे उन जी सपोर्ट लाइ मोकिलिबो आहे त इहो बिल्कुलु पॉसिबल आहे। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे, दिली ख़्वाहिश आहे त इहे जेके शहीद थिया आहिनि, सिंध पुलिस जो जेको नुक़सानु थियो आहे उन जो जल्द अज़ जल्द अज़ालो थिए। पोइ इंतज़ारु छा जो आहे? इंतज़ारु ॾिसो, के टेक्टिकल इशूज़ थींदा आहिनि, के एडमिनिस्ट्रेटिव इशूज़ थींदा आहिनि। ज़ाहिर आहे हिकिड़ो नुक़सानु थियण खां पोइ उन जी हिकमत अमली उन तरीक़े सां ठाही वेंदी त उन में को फर्दर नुक़सानु पुलिस जो न थिए। स्ट्रेटजी उहा साउंड सां हुजे, उन फुल प्रूफ हुजे, उन तरीक़े सां हुजे जो वञूं त पंहिंजो हिकिड़े मज़बूत तरीक़े सां वञूं ऐं उते नुक़सानु असांजे बजाए ॿिए घुरिजो थिए। पोइ SSP साहब, मतिलबु त तव्हां घोटकी ज़िले जे रावती ऐं कच्छ जे ॿिनि इलाइक़नि में ऑपरेशन कंदे नज़र ईंदा? इंशाअल्लाह ताला मूंखे, मुंहिंजी कोशिशि आहे, मुंहिंजी IG साहब सां बि रिक्वेस्ट हूंदी, मां ज़रूरु जेको आहे चाहींदुसि त मां हुते तनवीर सां बीह करे गॾु असां ऑपरेशन में हिसो वठूं। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधायां त डिपार्टमेंट जो कर्ज़ु आहे जेको मूंखे ऐं हर ऑफिसर खे लाहिणो आहे, उन्हनि शहीदनि जो कर्ज़ु आहे, उन्हनि जो बोझ आहे जेको असांखे लाहिणो आहे। इहो असां ते फ़र्ज़ु आहे त असां में जंहिं वटि कैपेसिटी आहे उनखे यूज़ करे ऐं हिन मुश्किल मरहले में उन शहीदनि सां मालिकी थिए। तव्हां दावा कयो था त तव्हां कश्मीर में 23 धाड़ेल मारिया। तव्हां मूजिबि उहे धाड़ेल हुआ, पर हिते त सूरतयाल मुख़्तलिफ़ आहे। जिन धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करणु वञो पिया उहे त हिकु DSP खे बि शहीद करे चुका आहिनि।
जीअं जागीराणी टकर सब्ज़ोई ऐं ॿिया जेके ॾाढो सब्ज़ोई हिन जो एॾो डका हूंदो जो एक्सटॉर्शन कंदा, हिन खां वधीक हुयो। ख़ौफ़ सिर्फ़ु ख़ुदा ताला जी ज़ात जो हुजे, जंहिंजे हथ में असां सभिनी जी जान आहे। कंहिंजी का ज़रूरत न आहे त हिकु सेकेंड बि तव्हांजी लाइफ जो घटि या वधि करे सघे। मुंहिंजो हमेशह बिलीव हूंदो आहे ऐं मां पंहिंजे जवाननि खे चवंदो आहियां त जेका राति क़बर में गुज़ारणी आहे उहा तव्हां ॿाहिरि नथा गुज़ारे सघो, त हौसले सां जुरत सां ज़िंदगी गुज़ारियो ऐं जॾहिं उहो टाइम अचे त उनखे एक्सेप्ट कयो ऐं इन तरीक़े सां माण्हू थिए। मुंहिंजो पर्सनली मां चवंदो आहियां सभिनी खे दुआ हूंदी आहे त अलाह साईं मूंखे शहीद जी मौत ॾिए, उहा मौत ॾिए जेका यादि रहे सभिनी खे, उहा शइ थिए। छो त मौत उन ई टाइम ते ईंदी जंहिं मूं में टाइम लिखियलु आहे, पर हिकु अज़ीम रुतबे ते माण्हू अलाह साईं ॾिए, इन खां वधीक का कंहिंजी ख़ुशकिस्मती न। अवां कश्मीर में पोस्टिंग दौरान पहिरियों ऑपरेशन शुरू कयो, उनजो को ख़ासि सबबु हो? ॾिसो, मुंहिंजे वञण खां तक़रीबन 1.5 महीनो बाद जीअं त हिकिड़ी शेख नंढी छोकिरी हुई जेका 11 सालनि जी काठियूं कटण वञनि पई, उनखे पीउ समेत अगवा कयो। अगवा करण खां पोइ जेके ख़बरूं असां ताईं पहुतियूं या मां उनखे मैसेज करायो त इन्हनि खे तव्हां रिलीज़ कयो ऐं न अदरवाइज़ कानूनी जेको हिकिड़ो ऑपरेशन आहे उहो स्टार्ट कयो। त हुन जेको उन वक़्त जो वॾो तकबुर में वरितल हिकिड़ो दाड़ेलो मैसेज इहो थियो त मां इन छोकिरीअ सां निकाह कंदा, हिनखे रिलीज़ करण खां इनकार कयो। उन नियाणीअ जे करे असां सभु कचे में लाथासीं। उन ज़ालिम जो अंजाम आयो जंहिंमें 6 धाड़ेल उन ॾींहुं ऑपरेशन में मरिया। हज़ारे गोलियूं असांजे ॿिन्ही तरफ़नि खां फायर थियूं ऐं पहिरियों उहो किलो जेको हुयो जीअं जागीराणीअ जो उहो किरियो, उहा नंढी बाज़ियाब थी अल्हम्दुलिल्लाह। ऐं मूंखे क़तई तौर ते न हूंदा को बि ज़ालिम जाबिर कंहिं नियाणीअ जी इज़त में हथु विझे या कंहिं नियाणीअ सां ज़ुल्म करे, इहा मुंहिंजी वीकनेस आहे सम्झो। त इन शयुनि ते हूंदी आहे त मां ॿार सभु मासूम गुल वांगुरु हूंदा आहिनि, पर जेके नियाणियूं हूंदियूं आहिनि न उहे तव्हांजी इज़त हूंदी आहिनि, कंहिं मुआशिरे जी लॼ हूंदी आहे तव्हांजी। अगरि उन्हनि जी ज़िंदगी उन्हनि जी इज़त महफ़ूज़ न आहे त पोइ तव्हां न घरनि में महफ़ूज़ आहे न गेटनि में। जेके दरिंदा, जेके मां उनखे दरिंदो ई चवंदुसि, इंसान न आहे, उन शइ में हथु था विझनि त उन्हनि जो अंजाम बि उन तरीक़े सां थियणु घुरिजे। उन्हनि जी क़ाबिले इबरत उन्हनि खे हुजे जो ॿियो को इन शइ खे करण जी ज़रूरत करण खां पहिरियों 10 दफ़ा सोचे। हमेशह जॾहिं कोई इवेंट थींदो आहे न, मां सम्झंदो आहियां त मुंहिंजी को नियाणीअ सां इहो थियो। पोइ जॾहिं उहा शइ फीलिंग ईंदी आहे न, माण्हू पंहिंजे लाइ सोचींदो आहे, उहो दर्द महसूसु थींदो आहे। मां उन्हनि खे इहो ई चवंदुसि त जेके नियाणियूं आहिनि न उहे मुआशिरे जी इज़त आहे। अगरि कंहिंसां बि थिए थो मां उनखे पाण ओन कंदो आहियां, उन तरीक़े सां ई उनखे जवाबु मिलंदो आहे, उन तरीक़े सां इन्वेस्टिगेशन थींदी आहे। इंशाअल्लाह ताला इहे इबरत जा निशान थींदा रहंदा ऐं अलाह ख़ैर करे कंहिंजी ज़रूरत न थींदे जो इन तरीक़े सां इहो कमु करे सघे। हांडिजे त छा वाकई SSP हैदराबाद अमजद अहमद शेख बि ॿीहर कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ु ऑपरेशन कंदे नज़र अचे थो, या पुलिस अमलदारनि जी पोयनि दावाउनि ऐं बयान बाज़ियुनि वांगुरु हाणे बि रुॻो दावाऊं ऐं बयान बाज़ियूं ई पले पवनि थियूं?